वाह वाह सदाई हिक मां ॿी कयूं वेठो हुजे मसी अञा मामे वारा राज़ी थिया वरी मथां तो हा त पोइ मां उन्हनि खे कहिड़ियूं बंदूं पयूं अमा तव्हां त घटि में घटि अकुल मां कमु वठो आहे मामे वारनि खां पहिरियां फोन करे पुछा त करे वठो आहे पुट हिन खणंदी मां त ॻाल्हि ई अहिड़ी कई जो मूंखे बि कुझु सम्झ में न आयो हाणे त पोइ जेको मां ॿुधो तोखे बि उहो ई ॿुधायो नी मूंखे कहिड़ी ख़बर त असांजो मौलवी साहिबु एॾो ग़मगीन थी वेंदो रमज़ान शरीफ़ जे वञण जे ॾुख में हल ग़लति ई ग़लति पर असां केॾो ॾुख ऐं गर्भ में वञी हुन जे दर ते पहुतासीं अड़े तो जुती न पाती सॼो रस्तो रोईंदी पिटींदी हली हा इन असांजे ॾुख ऐं अरमाननि जो कहिड़ो सिरो ॾिनो हुननि अड़े पीछे पेर असांखे धिका ॾेई कढियो न रमज़ान ॾे अञा त छॾे ॾिनो तव्हांखे इन जमाले खे जेकॾहिं मूंखे बंदूक हुजे हाणे ॿिनि नालनि वारी त ख़बर ॾियांसि हा त घर वेठे माण्हू कीअं मारिबो आहे ख़ैर आहे अबू अंकल वेचारे खां भुल थी वई हूंदी भला भुल थी वई अयो वरी ॿी ॻाल्हि थी अचे घटि में घटि 15 16 ॻाल्हि त आहे अवां भला फोन खे बंदि छो नथा करे छॾियो वाह जो ठही आहियां अरे हेॾी इहा अकल आहे तोखे अकल जी ॻाल्हि कई थी मां जो फोन बंदि कयां त जीअं हो सभु सम्झनि त वाकई मरी वियो आहे हा त पोइ इहे सॼे मुल्क जा चंड अची ईद राति मुंहिंजे मुंहं में लॻनि न कंदुमि फोन बंदि मां अटेंड कयां थो हेलो हेलो छा थियो भला मासड़े खे बाई थी वई हुयसि अंबड़ीअ मथां पाणी पीतो हुयई चंडा हाय अबो हा मिड़े थोड़ो खाइण पीअण जो लापरवाह हुयो मासी त ॾाढो मथो हणंदी हुयसि पोइ बि न मुड़ियो खयां हिन पंहिंजो सिर भला ॿुधायो दफ़नायोसि केॾी महिल था अरे हेॾे ॻाल्हि तो ॿुध तूं आहे न ठांगर मोहाटो हा तूं केरु अरे मां पाण थो ॻाल्हायां पाण बजाते खुद पाण मतलब पाण मना पाण बजाते खुद मूंखे ॾियो फोन छोरा मासणे तो ॻाल्हावई सुञाणीस कोन थो छा केरु मासड़ हा मासणे छा पर न कीअं चाचे जमाल जो फोन ते ॿुधायो पोइ कीअं छा थियो बची वियो छा मासड़ अरे मां खेॾे अरे हेॾे ॻाल्हि त ॿुधो तव्हां सभु भला मुंहिंजे मरण जे लाइ आटा वेठा आहियो छा हा अरे मां कहिड़ी तव्हांजी माल मिल्क ते हेठों कयूं वेठो आहियां पोइ तूं कीधूं तूं बि माण्हुनि सां फोन ते पियो विढ़जांइ अञा छॾियांसि ॿुधई न पंहिंजे भाणे जूं ॻाल्हियूं त खाइण जो मां बेयाद थो आहियां हाणे मां बेयाद थो आहियां पर हेॾे इहे सभु ॻाल्हियूं तो ई त हिननि खे ॿुधायूं न ॿियो केरु थो ॿुधाए हुननि खे अरे कसम सां मूंखे का बि ख़बर न आहे हा सही हिन बीबीचीअ खे का बि ख़बर कान्हे का ओयो वरी अलाए केरु आयो हूंदो मुंहिंजे मौत जो काथ त खणी दर ते बीठो आहे घणाई देस करे पर ठीकु आहे जेको बि आहे मां हुन सां मुंहुं ॾींदुमि पर तोसां बि मुंहुं ॾींदुमि अलाए कंहिंखे न ॿुधायो आहे न चंडे असांजी त ईद राति ई हेॾे होॾे करे छॾी अथई खटाजी का सड़ाई थिएसि ॾिसे थी न पिणे जा कम हिन जी रही कोई कावड़ वरी मुंहिंजे मथां ॼण मां हुलाई आहे हिन जे मौत जी ख़बर अम्मा हाणे छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे हलो त शॉपिंग ते हलूं हे जेका अधे जमाल बाहि ॿारी आहे उन मां त चोरी जान छॾायूं त हलूं न सॼे मुल्क में खणी पढ़ो ॾिनो अथई मारे बेअकुल दर भञंदे छा जॾहिं दर जे ॿाहिरां बेल जो बतण लॻल आहे त बि दर खे कुट कुटाइण लॻी पई अथसि कुट मां तो अधा रमज़ान खेरन सां तूं अरे माया रमजान वाला जी तो खान वालो कर बाबा वालो कर मूंखे बचाए पुफड़ जो दिल थी वालो कर अरे जमाल शलका जंग भजंदई कहर पवंदी ज़ुल्म करे छॾी न पुट ई पुफड़ या मां तो अधा रमज़ान इहो चक्कर कीअं थियो भला अरे अंदर हल त ॿुधायां थो त चक्कर कीअं थियो चक्कर में बकर बि कीअं थियो हल त ॿुधायां थो हलिया हल न भला
अरे ख्याल सां कॾहिं कोन आया छा घर में आया थी तो वारो विलायती खानदान निक हिननि खे ख़ुशि थी अदा ख़ुशि त आहे न आदा पुपी तो ता हा हा ख़ुशि हा मनु लॻी पई आहे पुपला तू भी तो ता हा फर्स्ट क्लास मुमला तू तो ता अरे वे वाणी तूं पर मां तो ही चक्कर किया असांखे जीअं ख़बर पई सोडे खे भॼाए चिंजकी बुक कराए पहिरीं फुर्सत में हिते पहुता आहियूं पुपला अञा दुल्ला वतन दे दिल थी वई दुल्ला छाड़ा दुल्ला दुल्ला पुपला दुल्ला अरे मतलब त पूरे बंदोबस्त सां आया आहियो हा बाबा मां तो अञा जल्दबाजी थी वई भले पार जो कफन बि पियो हो उहो बि खयूं अचां पर अधो जाड़ो वियो हो न सऊदी खेरन सां बवतियूं आयो हो छो त ख़बर ई अहिड़ी ॿुधी सी न पर तोखे जेरो जाॻंदो ॾिसी दिल बाग बार थी वई असुल ईअं सम्झ असांजी ईद थी वई रमज़ान अरे सोडा गुला औरते कर वालो तल बाबा वालो कल पुपला के दुल्ला पालाए वाह रे गुलऊ ताजी किस्मत आया त मैं तजे मथो पवण हुयो पर खेर मां जेरे जी गिची नसीब थी अथवा मां तो औरते आडा रमज़ान तोखे जेरे हुजणे खुशीअ में गुल पाराया ठहर वे केड़ी रे खेप पे खटिया जो गुल थो विझे अरे रे अचण खां अॻु में घटि हिकिड़ी निभागी फोन करे त पुछी हा न मां तो अजीब ॻाल्हि थो करी अदा रमज़ान एड़ी ख़बर पवण सां पुछबो नाहे पहुचबो आजी अदा ॿियो कोई त ॻोठ खां तयार न थियो आहे न हेॾे अचण जे लाइ अदी खेरन सां तयार त इलाही आ पर छा पुपला सब त्याल हुया मां में नाद जो टेट तलदात वियो हुयो दिए वापस ईंदो न असुल त्यालीअ में टेटल वनी त दोठ वाला हिते ईंदई हा अरे देवा ओ तुवारो करके के फोन करे न के रोक न गते हा हे भी खयूं वञो हा अबा ओ बा पुपल लोए तो खुशीअ में पुट खुशीअ में मुमला पुट पुछी तू अची जुलेखा का फोन करे पुछ त उन किथे जमाल रे बाहि बारी आ कंहिं उन ॿुधायो आहे ॿुधा त उनखे फोन करे पुट उन्हनि खे रोक अजायो असां सां गॾु उन्हनि जी बि ईद हेॾे होॾे थी वेंदी जी बाबा मां तो रमज़ान वेयो अरे बेटो त आया जा त मना जा भाई लगे बस देना के केड़ो याव टारण आया आयो अरे बाबा रुकियो सो रुकियो जे पतो त खेरन सां पंहिंजो रोज़ खणी ईंदो तूं वालूर छो थो वञी मां तो अदा रमज़ान हवाल ॾे हीअ ख़बर हुली कीअं अरे छा ॿुधाए रमज़ान बेईमान जी धीअ मुंहिंजे घर में न पड़ती नथी अची सघे इहो रिश्तो मूंखे मंज़ूर न आहे बस हाणे बस एतिरी ॻाल्हि ते रिश्ता छोड़बा आहिनि छा वाह जो ठाहियो ॾोहो बि असांजो रिश्तो बि हेठि लोड़ींदो हाणे बस करे वे माण्हू चरियो सम्झी नींद न हणंदी छा अहिड़ी चरिया पारी ॻाल्हि कनि छा हा न बाबा शादी करणी मूंखे आहे ऐं वरी नामंज़ूर तव्हां था करे मां राज़ी मुमल राज़ी ममणो थियल आहे बस ॻाल्हि ख़तम हेलो हा मुमल हीअ अॼु छा थी वियो अंकल खे मुमल बाबा खे पंहिंजी ग़लती जो एहसास थी वियो आहे असां घर में वेठे नई ॻाल्हि ते पिया वेठा ॻाल्हायूं ग़लती कंहिंजी ग़लती छा पियो चवे अंकल कुछ भी न हो बस बाबा चवे पियो त ग़लती थी वई आहे ग़लती अरे करे छा थो इहो न
ॿुधाए मामा जो कुझु पारो नथो? न बाबा सफ़ा कावड़ियल आहे। ॻोठा त मामा वारा बि अचे पहुता आहिनि ऐं ॿुधाइनि था त सॼो ॻोठ संभरियल आहे। छा? हा, पर अम्मा फोन करे रोके पई सभिनी खे। तूं अंकल खां पुछा त कर न त कंहिं ॿुधायो अथई त असां उन्हनि खे रोकियूं। हा मोमल, मां बाबा खां पुछा करे तोखे ॿुधायां। ठीकु आहे? ओके। छा थियो? अम्मा, ॻोठा चाचे घुरण वारा अची पहुता आहिनि। सॼो ॻोठो अॻे खां तयारु लॻो पियो आहे। जॾहिं माण्हुनि खे ख़बर पवंदी न, वाह जी नेकी थींदी तुंहिंजी। केतिरा माण्हू परेशान कया अथई, तॾहिं त चवंदा आहिनि त माण्हू पहिरीं ॻाल्हि जी पक करे पोइ अॻिते हले, पर हिन जी त ॻाल्हि ई निराली आहे। ॻोठ वारनि खां अलावा ॿियो कंहिंखे ॿुधायो अथव बाबा? हितां वारो पाड़ो ॻोठ ऐं हैदराबाद अलवारिया कहे बस, ॿिए कंहिंखे बि ॿुधाइणो छा? अरे हेॾे ॾिस, मां बि चयो आहियां राजा। छो? हे शिकारपुर ऐं सकरारा मिट माइट त सभु रहिजी विया। अधुले काई मोबाइल ते छो? इहो ॿुधाए न उन्हनि खे। छा चवंदा त जमाल सभिनी खे ॿुधायो आहे, असांखे नथो ॿुधाए, पर त तेॾी महिल त असांखे पंहिंजो न सम्झे। अरे मां त सभिनी सां हिकु करो थियां न, ओखणी इर्शाद सभिनी खे फोन करे जॾे इहो कंहिंखे थो फोन करे, वरी तूं थो ॿुधाए छा शिकारपुर ऐं सकरा वारनि? हैदराबाद वारनि खे रोकिया न, मथां उहे बि न अची पहुचनि। हिन त असांजो दिमाग़ ई फैलाए छॾियो। पुट ख़ैर सां ईद गुज़रे त हिन खे कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो। तेरा हालती सफ़ा सही। सहल जा माण्हू बि ॾाढा पता आयो अला। कीअं भला? दोथ अती त वालो तले थो था, बबलू पतेया, अंदील पतेया, दोता पतेया, थेले अचुदा तुले लपती तो ने ता। न अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे अदा सोढा। ॾिसो था न त कहिड़ी परेशानी में आहियूं। मां अबू खे ॿुधाए अचां थी। ठीक आ। हल्लो ले हितले धकता तब को तो बलबाद अले तो धा का तल करे अले न तन बादा तो पो मली विने अले अद्दा तई वई थी अद्दा था कया मुझो त सब कुछ बलबाद थियो बलबाद के तम जो न रहियो मां